नाज़रीन, हैदराबाद के पोरे ते थियण त क्रिकेट जो कमेंटेटर पे चाहियो पर क़िस्मत खेसि रेड़े ते वठी आई। तफ़सील इरफान बुगियो जी हिन रिपोर्ट में। ही वारिस आहे। संदसि कहाणी पिच जी पोज़ीशन खां शुरू थी पाॿोड़ा खपाइण ते खुटे थी। This pitch, this is the very good in the fast half the side. The first is the 6 hour. This is the very good in the bowling swing in the fast bowler. This is the great attack. Couple the wicket, couple the batsmen, the big pressure. Only the wicket side. Couple the CG bouncer in the side. The condition 161 runs, 151 runs. ये तो चयो छा समझ में मूंखे त कोन आयो। तव्हांखे मूं ॿुधायो त हिन पिच जी आहे त 6 ओवरनि खां पोइ हीअ पिच 6 ओवर ताईं स्विंग थींदी। 6 ओवरनि ताईं अगरि जे बैट्समैन पाण खे संभाले विया त 150 रन्सूं बि ठाहे सघनि था, 166 रन्सूं बि ठाहे सघनि था। बादल मथां आहिनि। हिन सोचियो हो त हू वॾो थी क्रिकेट कमेंटेटर थींदो। अञा केतिरो वॾो थिए जो चूंडियल नुमाइंदनि जा दिलासा खुटण जो नालो ई नथा वठनि। उहे भोतार साईं मूंखे वोट वठण आया। मूंखे असांजे तक जो MP आहे फयाज़ बुट ऐं जेको आहे सो असांजो इमरान लिगारी साहिबु, उन्हनि चयो त तव्हांखे असां पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में या PSL में रखाईंदासीं, तव्हांखे नौकिरी ॾींदासीं। मां हुनजी वर्क कई। 24 कलाक गॾु हुयासीं। 2007 वर्क कंदो आहे। 2007 में बेनज़ीर भुट्टो जे तरफ़ां हिननि जी वर्क कईसीं। सुहिणा गीत ॻायो, भुटनि जा नारा लॻायो, सभु भाड़ी सभु बजायो, भुटनि सां साथ निभायो, घर घर बेनज़ीर जी तस्वीर लॻायो, फयाज़ बुट खे वोट ॼारायो। पाण असुलु मेहड़ जो आहे। हाणे हैदराबाद में बीह ई पाॿोड़ा खपाए थो। इलेक्शनी भोतारनि जूं चूंड मुहिमूं हलायईं। वॾेरनि खे ख़बर बि हुई त संदसि अंग्रेज़ी पूरी पुनी आहे, पर पोइ बि खेसि दिलासा ॾींदा रहिया त रॻो इलेक्शन खटे इस्लामाबाद उसनि खेसि PCB ताईं पहुचाईंदा। पर हू बाईपास वेझो रोड ते पहुची वियो, जिते हकीलाल जो रोज़गार करे पियो। पर पुलिस वारा खेसि हिते बि सुख जो साह खणणु नथा ॾियनि। हर माण्हू पीटे थो। उन जेको ॿार आहे न उहो पुलिस खे बदवा ॾींदो आहे। कॾहिं बि पुलिस खे कंहिं दुआ न ॾिनी आहे, छो जो पुलिस में के ऑफिसर आहिनि जेके 5 रुपया ॾेई शइ खणी वेंदा आहिनि। वारिस चांडियो क्रिकेट जी कमेंटेटरी करण सां गॾु जादुई करतब बि ॾेखारियो ॼाणे। जेको ग्राहक अॻिते न ठहे त खेसि हथ जी सफ़ाई ॾेखारे राज़ी करे वठंदो आहे। इन हथनि मां तव्हांखे 4 हथ करे ॾींदासीं। 2 पासा नाखून ईंदा, मतिलबु 2 पासा न ईंदा। हेॾा ॾिसो सही न कोन्हनि खे, हेॾा ॾिसो कोन्हनि न। हाणे 2 पासा न, 2 हथ बंदि, हथ खोलियूं कोन था। संदसि दोस्त मीर लगारी उर्फ़ हैबत ख़ान रोज़ खेसि आथत ॾियणु ईंदो आहे त दिलि न लाइ कोन को गस निकिरी ईंदो। असल में वारिस जो दोस्त संदसि फ़न खां एॾो मुतासिर आहे जो हू चाहे थो त वारिस जे अंदर में लिकियल फ़नकार खे हू रोशनास कराए। हाणे ॿई मौक़े जी ॻोल्हा ऐं वक़्त जे ओसीअड़ में आहिनि। असां वटि वारिस अहिड़ा इलाही इंतिहाई काफ़ी अहिड़ा पंहिंजो किरदार आहिनि जेके लिकल आहिनि, जिन्हनि खे असांखे डिस्क्लोज़ करण जी ज़रूरत आहे। सो मूं बि वारिस सां हिकु दफ़ा मुलाक़ात कई, पाॿोड़ा वरितासीं पए त वारिस ईअं ई मज़ाक में ॻाल्हि कयूं, 2-3 ॻाल्हियूं कयूं त मूंखे लॻो त वाक़ई हिकिड़ो लिकल किरदारु आहे। वारिस चांडियो सिंध जी बहिराणियुनि जो उहो किरदारु आहे जंहिंसां इलेक्शनी भोतारनि वोटनि लाइ इस्तेमालु करे पोइ कमु निकितो ॾखणु विसरियो वारी कार कई आहे। चूंडनि वक़्तु वारिस जहिड़नि माण्हुनि खे वॾेरा कूड़ा दिलासा ॾेई कीअं रण में रोले संदन मुस्तक़बिल तबाह करे छॾींदा आहिनि, वारिस उन जो जीअरो जाॻंदो मिसाल आहे। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़ हैदराबाद।